देव। ॾाढी सुहिणी कथा तव्हां श्रवण कई। ॾिसो, जीवन में पहिरियों भक्ति ईंदी आहे, पोइ भॻवानु ईंदा आहिनि। हाणे ॾिसो, शालीग्राम भॻवानु आया तॾहिं त श्री राम भॻवानु आया। और शालीग्राम भॻवान जी पूजन अर्चन ई न हुजे हा, सेवा ई न हुजे हा, जीवन में गुरुदेव ई न हुजनि हा, त पोइ वरी भॻवानु सीताराम छाजे करे अचनि हा। अद्भुत कथाऊं आहिनि पंहिंजे परम ज्ञान सां भरियल, कि गुरुअ जे कृपा सां राम जी मिलिया सुतीक्षण महाराज खे। भॻवानु वण जे पोयों लिकी रहिया आहिनि भक्त जी दशा ॾिसी। ऐं वरी राम जी जे कृपा सां सुतीक्षण महाराज उन्हनि जो दर्शन करे उन्हनि खे गुरुअ वटि वठी आया, भॻवान खे, परमात्मा खे, महात्मा तक वठी आया ऐं पंहिंजे गुरुअ खे राम जी जो दर्शन कराए। चओ हरे राम। अद्भुत महिमा आहे भक्तिअ जी। सेवक गुरुनि खे दर्शन करायो। अहिड़ो प्रेम, अहिड़ी सिक हुजे साध संगत जी। अॼु सत्यनारायण भॻवान जो बि पावन ॾींहुं अथव। सत्य विर्त कथा थींदी आहे, सत्यनारायण जो विर्त थींदो आहे। असांजा पहिरियों जेके बि वॾा हूंदा, लॻभॻि मां पतो कयो आहे, जाॾे बि कीर्तन कंदा आहियूं असां पतो कंदा आहियूं त सभु लॻभॻि सभु सत्यनारायण भॻवान जो पालन कंदा, कथा जो, विर्त जो, सभु विर्त रखंदा हुआ। कलयुग में त वाकई ई सभिनी दुखनि खां बचाइण जे लाइ, दुख दूर करण जे लाइ ॾाढो शाश्वत विर्त आहे। नारद जी जे चवण ते भॻवान नारायण कलयुग में इहो विर्त ॾिनो त दुख दूर थियनि माण्हूअ जा, माण्हू सुखी थिए, लंबी चौड़ी तपस्या थिए नथी। इन करे केवल 4 पहर माण्हू विर्त रखी राति जो भोजन बि करे। चओ हरे राम। राति जो 12 बजे बि न कि 12 बजे ॾींहुं बदिलजे त रोटी खाऊं, हिन में त सूर्य अस्त थिए भोजन करण जो विधान आहे। पर असां अहिड़ा चालाक आहियूं, 12:30 कथा करे तुरंत दाल चांवर आलूअ जो भोग लॻाईंदा आहियूं। चओ हरे राम। पर जेके विधिवत विर्त रखनि उन्हनि खे निश्चित लाभ थींदो, धन जी बरकत थींदी आहे, दुख दूर थींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हे हरे। अच्छा, दुख छो ईंदा आहिनि त असांजा शास्त्र चवनि था दुखनि जा 2 कारण हूंदा आहिनि। हिकु असांजो जेको उथणु विहणु, खाइणु पीअणु, जंहिंखे दिनचर्या, डेली रूटीन चयो वेंदो आहे। ग़लति खाईंदासीं त शरीर में बीमारी ईंदी आहे, हा न। सर्दीअ में हली वेंदासीं, गर्मीअ में, सर्दीअ में सही ढंग सां पालन न कंदा आहियूं, कुझु बि खाई छॾींदा आहियूं त उहा बीमारी, लेकिन उहा तुरंत दवा सां ठीकु थी वेंदी आहे। हिकु ॿी हूंदी आहे प्रारब्ध जन्य रोग जेके हूंदा आहिनि, उहे दवाउनि सां ठीकु न थींदा आहिनि। चाहे अमेरिका दवा करे अचो, 7 समुद्र पार हली वञो, उहे दुख मिटंदा ई न आहिनि। उहे दुख सहण जी भॻवानु शक्ति ॾींदा आहिनि। हा, अगरि भॻवानु चाहिनि कंहिं कर्म ते राज़ी थी वञनि, उहे कुझु बि करे था सघनि, उहे कटे था सघनि, ऐं कटींदा आहिनि, मेटींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन करे असांखे सावधान रहणु खपे। अहिड़ो कर्म न कजे कि बदिले में नतीजे में वरी उहो रोग ठही, पीड़ा ठही, बीमारी ठही, दुख ठही करे असां वटि वापसि अचे। चओ हरे राम। मंगलू राम खे जवाबु ॾेई छॾियो डॉक्टर साहब। चयूं बसि मंगलू, हाणे काफ़ी ॾींहंनि खां तुंहिंजो इलाजु हले थो, वञ छुटी कर, घर में आराम कर, अॼु जी राति आख़िरी अथई, बसि सुबुह थींदो ई कोन, सुबुह जो तूं होॾे पहुची वेंदे। चओ हरे राम। सुबुह जो परम धाम पहुची वेंदे। राति जेको भॼन कीर्तन करिणो अथई, मिटनि माइटनि सां मिलणो अथई, मिली वठ। हाणे वीचारो राति जो आयो, ज़ाल खे बि पतो पियो, ज़ाल बि बढ़िया रोटी ठाहे करे उनखे खाराई। हाणे शादीअ जा एल्बम कढियईं, पुराणा बचपन जा फ़ोटू कढियईं, ॻाल्हियूं करणु लॻो, कलाकु, 1.5 कलाक, 2 कलाक। ऐं संदसि धर्म पत्नी मंगली बाईअ खे वीचारीअ खे निंड अचे। 12 थी विया, जेॾी महिल 1 थी विया, ॾिस हिकु फ़ोटू कढी ॾेखारे। हाणे मंगली बाई बि तंग थी वई, चई सुम्हो न, हाणे एॾी देरि थी वई आहे। चई बसि मुंहिंजी आख़िरी राति आहे, हे फ़ोटो ॾिस। हा, हे ॾिठो न, 4 बार त ॾेखारियो अथव, हाणे तव्हां मञो सुम्ही पओ। तव्हांखे छा आहे, तव्हांखे त उथणो न आहे, असांखे त घर जा कम पिया आहिनि हेॾा। फर्श ॿुहारी करिणो आहे, हे करिणो आहे, माईअ सां मुंहुं ॾियणो आहे, सामान करणा आहिनि, हीअं करिणो आहे, सफ़ाई करणी आहे, ॾियारीअ जी सफ़ाई करणी आहे, हे करे रखिणो आहे। तव्हांखे छा आहे, तव्हांखे त उथणो कोन्हे। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। तो कर्मनि जी ॻाल्हि आहे साध संगत जी। अहिड़ा कर्म की चाहे तो भगवान सां मिली वञो, अहिड़ा कर्म की नरक हली वञो। सुभाणे तो होली रंगोत्सव, सावधान रहिजो भाई, बुराइनि खां बचिजो। हालांकि तव्हांखे चवण जी विशेष ज़रूरत आहे कोन, तव्हां त सत्संगी आहियो, भगवान जे भक्ति मार्ग ते हलण वारा आहियो। पर मान लो घर परिवार में दोस्त यार मिट माइट हुजे, या तव्हांखे बि कॾहिं कॾहिं थींदा आहिनि न भाई, 9 ॾींहं दुर्गा दुर्गा कईसीं त हिकु ॾींहुं खणी मुर्गा वरितासीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ा बि हूंदा आहिनि। चओ हरे राम। हिकिड़ो चए पियो मां कॾहिं न खाईंदो आहियां। कॾहिं न, बिल्कुलु कॾहिं न। दोस्त वेठो छोड़े कूड़ छो थो ॻाल्हाए, या होलीअ में खाइणु चइबो आहे छा? साल में हिकु सॼो ॾींहुं सॼो साल असांखे कुझु न अचे ऐं हिकु साल असांजा कोई प्राण वठे त छा असां तयारु थी वेंदासीं? असां कंहिंखे धोखो था ॾियूं भाई? कहिड़ी चालाकी कंदा आहिनि? चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। माता पिता को तंग थी हिकिड़े चई बसि मां हाणे वञा थो, वैसे ई वृंदावन हरिद्वार छॾे थो अचां। हरिद्वार छॾे ईंदे वचन ॾिनो, माउ पीउ खे वचन ॾेई वियो। वरी 2 ॾींहं पतो पियो त वञी करे होटल ऐं ढाबे में खाई थो अचे। छोड़े तूं खाईंदो आहे? चई हा। तुंहिंजो वचन शर्म नथी अचे? चई तव्हांखे वचन ॾिनो हरिद्वार में छॾे आयुमि, बिलासपुर में थोरी न छॾियो आहे। हाणे अहिड़ी चालाकी। चतुराई सियाणप हित कीन हलंदे, उल्टो ई तोखेड़े नरक में ॾींदे। बाबा जन जा वचन ध्यानु ॾिजो। भागवत में कथा ईंदी आहे, सार कथा आहे कि भगवान श्री कृष्ण मुचकुंद महाराज खे गुफ़ा में वञी करे दर्शन ॾिनो, काल्यवन जो उन खां उद्धार कराए, वध कराए। मुचकुंद महाराज चए तो बसि प्रभु हाणे कुझु न खपे मूंखे, पंहिंजी हाणे मुक्ति जो तव्हां। भगवान चवनि था न मुचकुंद महाराज तोखे अञा मुक्ति न मिलंदे। छो प्रभु? तूं हिन महिल कई लखनि सालनि खां निंड कई आहे, लेकिन छो जो उन्हनि खे वरदान हो, देवताउनि सां युद्ध में उन्हनि मदद कई। कहिड़ो वरदान खपे? चई ॾाढो थकी पियो आहे, लंबी निंड चाहियां थो। चई महाराज तव्हां काथे बि सुम्हो वञी, तव्हांखे जेको थारींदो उहो जल्दी रख थी वेंदो। कंहिंखे पतो न हो, युग गुज़री आहे। ओ अयोध्या वारा संत चवंदा आहिनि स्वामी शरण महाराज असां त कुंभकर्ण खे बदनाम करे रखियो आहे। वैसे ई उहो त वीचारो छमे न सुम्हंदो। मुचकुंद महाराज त युगनि खां सुम्ही पिया आहिनि। सतयुग खां जो सुम्हिया त द्वापर युग अची वियो। चओ हरि राम। लखे साल थी विया, कुंभकर्ण त ईअं बदनाम आहे। ऐं इन ॻाल्हि जो कंहिंखे पतो हूंदो? सर्वांतरयामी श्री कृष्ण भॻवान खे। तॾहिं त उहे डुकंदा डुकंदा आया, पंहिंजो अची करे पीताम्बर उनखे पातऊं, काल्यवन उनखे कृष्ण भॻवानु सम्झो, ऐं जो ठोकर हई ऐं पीताम्बर हटायो। चई हरी आयो त सुहिणो 16 साले जो छोकिरो, ही काॾो उथियो त ख़तरनाक, एॾो लंबो चौड़ो डोकरो। हा, तॾहिं उन अखियूं खोलियूं ऐं जली रख थी वियो। हाणे मुचकुंद महाराज चवनि था मूंखे मुक्ति जो। भगवान चवनि था मुक्ति न मिलंदे, जॾहिं तूं राजा हुए त तूं शिकार कया हा। चओ हरे राम। जबकि राजा शिकार कंदा आहिनि, धनुष जो कीअं निशानो पको कनि, उहे शिकार कंदा ई आहिनि। लेकिन पोइ बि पाप त पाप ई आहे। नीण भरिजी आया, प्रभु तव्हांजो दर्शन कयो आहे, मां तव्हांजे दर्शन करण खां पोइ बि हा। छो? छो जो दया जे मथों धर्म बीठो आहे। तोखे दया खपे, मुक्ति खपे, हा त दया छो न कए? प्यारा, ये पाप पहिरियों धो वञी करे पहाड़ ते तपस्या कर। उनजो नालो बि गंध मादन पर्वत। उन पर्वत ते वञी करे तपस्या कर। अगलो जन्म वठी अच तूं ब्राह्मण कुल में, मुंहिंजी भक्ति कर, मां तोखे अपनाए वठंदो। उहे ई मुचकुंद महाराज गुजरात में अची करे महान भागवत श्री नरसिंह राम मेहतार जे रूप में उन्हनि जन्म वरितो। बोलो नरसिंह जी महाराज की जय। ऐं भगवान उन्हनि सां कई तरह जी लीलाऊं कयूं ऐं उन्हनि खे मोक्ष ॾिनो, पंहिंजे परम धाम में वठी विया। अॼुकल्ह जो इंसान सोचे थो मां कॾहिं कॾहिं पी थो वठां। हाणे भागवत में कलयुग खे 4 स्थान 5 मिलियल आहिनि त द्यूतम, पानम, स्त्रियम, सुयम। पानम यानी
नशो, कंहिं बि तरह जो कोई बि नशो, उन में कलयुग जो वास आहे। कलयुग यानी नरक, टिकट ओॾे कढजंदी, या त गंदी गंदी जूणियूं 84 लख जूणियूं, या त सिधो नरक लोक। पोइ बि माण्हू भरोसो नथा कनि। दुख जी ॻाल्हि त इहा आहे कि सत्संग ॿुधी करे बि कई माण्हू इहो कमु कंदा आहिनि। चओ हरे राम। कई माण्हू साल गुज़रिया, उन्हनि मन में सोचे रखियो आहे कि सत्संग करण वारा सत्संग कंदा रहनि, असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। साल भर भी न खाईंदा, पर कोई मिट माइट आया, सेण आया, कोई वॾा दुकानदार आया, पंहिंजा जेके सेठ जी माल वाल जेको वठंदा आहियूं, उनखे पार्टी ॾींदा। चओ हरे कृष्ण। तव्हां पंहिंजा कुछ भी नियम लगायो, पंहिंजा सूत्र लगायो, लेकिन याद रखो भाई, तव्हांजा सतगुरु तव्हां सां गॾु वेठा हुजनि त तव्हां शराब पी सघंदो, हा या न? तव्हांजा सतगुरु तव्हां सां वेठा हुजनि त जीव जी हत्या करे सघंदो? कॾहिं कल्पना कई अथव 2 मिंट सांस रोके त ॾिसो, केवल 2 मिंट मरण में केतिरी तकलीफ़ थींदी आहे, कॾहिं असां वीचार कयो आहे? जेके जीव मरंदा हूंदा उहे दुआऊं न ॾींदा हूंदा तव्हांखे, तड़फी तड़फी जेके मरंदा हूंदा। चओ हरे राम। कुछ साल पहिरियों हाणे कहिड़ी बीमारी आई, ब्लू फर्ड छा चवंदा आहिनि, कहिड़ी बीमारी आहे, हा न, जंहिंमें पक्षियुनि खे बीमारी आई त उन्हनि खे न पिया खाइनि। हाणे बि कुछ बीमारी आई कुछ ॾींहं पहिरियों। केॾो बेदर्दीअ सां पक्षियुनि खे मारियो आहे। ईअं चारों तरफ़ चौराहो ठाहे करे बंदि करे उन में 80,000 मुर्गा एक साथ विधऊं ऐं बाहि लॻाए छॾियऊं जीअरनि खे। छा हिननि जो हिसाब किताब न थींदो? वॾी खॾ खूह खोटे करे जीअरे मुर्गनि खे उन में विझी छॾियऊं, हज़ारनि खे, ऐं मथां पत्थर ऐं पूरी मिटी विझी करे उनखे मारे छॾियऊं। जीअं न कोई निर्जीव शइ हूंदी आहे उनखे नष्ट कयो वेंदो आहे। एतिरो बि तरस न आहे कि भई जंगल में छॾे छॾियो वञी करे, न। कोई करुणा नाले जी शइ न आहे, छो जो भॻवान ते कोई असांखे नज़र ई कोन्हे कि भॻवानु असां ते नज़र रखी वेठो आहे। चओ हरे राम। हमें देखता है भगवन अपनी लाखों आँखों से, मगर है खामोशी में उनकी जुबान। हमें देखता है भगवन अपनी लाखों आँखों से, मगर है खामोशी में उनकी जुबान। हमें देखता है भगवन। किसी की खुशी में क्यों तुझे होता गम, किसी की खुशी में क्यों तुझे होता गम, निंदा में डूबा रहा तो क्यों हरदम, निंदा में डूबा रहा तो क्यों हरदम। तूने खोए ऐसे कई हजारों जन्म, तेरे हर नजर पे प्रभु अपनी रखे नजर, मगर है खामोशी में उनकी जुबान। हमें देखता है भगवन अपनी लाखों आँखों से, मगर है खामोशी में उनकी जुबान। हमें देखता है भगवन।
छल और फरेबी में मन है लगा, ईश्वर को भी तुम देते दगा। तेरे कपट को प्रभु ढकते सदा, एक दिन जरूर होगा तेरे कर्मों का हिसाब। मगर है खामोशी में उनकी जुबान, हमें देखता है भगवन अपनी लाखों आंखों से। मगर है खामोशी में उनकी जुबान, हमें देखता है भगवन। चौंता कर्मों का फल अटल बस आज नहीं तो कल। कर्मी आपो आपनी के नेड़े के दूर। कंहिंखे जल्दी कंहिंखे देर सां। अक्सर माण्हू चवंदा आहिनि मां कहिड़ो पाप कयो आहे, मां छा कयो आहे, प्रभु मूंखे हेॾा दुख ॾिनई। अरे भैया तुंहिंजी नज़र हिन जन्म तक आहे, हुनजी नज़र करोड़नि जन्मनि तक आहे। तूं कहिड़ा कर्म कया आहिनि कि तूं इंसान बणियो आहे, तोखे पतो आहे? ईअं माण्हू बणिजी वञे। चओ हरे राम। अहिड़ा अहिड़ा महामूर्ख भरियल आहिनि, अहिड़ा अहिड़ा वॾा वॾा महामूर्खनि जी टोली आहे कि हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि, अहिड़ा हिकिड़ा जेके अनुयायी चवंदा आहिनि कि जेको माण्हू इंसान आहे उहो इंसान ई बणंदो, ऐं जेके पशु पक्षी में पशु पक्षी बणंदा। मां वाह भाई वाह, तव्हां पंहिंजी गीता लिखी छॾी कृष्ण भॻवान खे छॾे। हा, यानी कृष्ण भॻवान जा वचन कटे तव्हां पंहिंजा वचन लिखियो, पंहिंजा शास्त्र लिखियो, ऐं उन्हनि जा फॉलोवर्स करोड़नि में। चओ हरे राम। कॾहिं कंहिं गीता पढ़ी न आहे। हिंदू सनातन धर्म वारा माण्हू पोइ उन्हनि जे पोयां था हलनि, उन्हनि खे पतो ई कोन्हे, कॾहिं गीता पढ़ियूं कोन 20 रुपए में वठी करे। कृष्ण भगवान गीता में छा था चवनि? ऊर्ध्वम गच्छति सत्वस्था, मध्यम तिष्ठति राजसा। जेके सुठा कर्म कंदा आहिनि ऊर्ध्व यानी ऊंचे लोकनि में वेंदा आहिनि। ऊर्ध्वम गच्छति सत्वस्था, मध्यम तिष्ठन्ति राजसा। ऐं जेके लोभ लालच जा कर्म कंदा आहिनि, दान बि कंदा, पुण्य बि, पैसा बि कमाईंदा, थोरो घणो भॼन बि कंदा, लेकिन वधीक महत्व जेके धन खे ॾींदा आहिनि उहे वीचारा वरी इंसान बणंदा आहिनि। छो जो थोरो घणो बि भॼन कीर्तन अजायो न वेंदो आहे। चओ हरे राम। लेकिन तमोगुणी, ओहो, श्री कृष्ण भगवान चवनि था कि अधो गच्छन्ति तामसा। हे अर्जुन, जेके माण्हू ईअं अंध में मोह में मनमाने ढंग सां जीवन गुज़ारे छॾींदा आहिनि, सत्य मार्ग में न ईंदा आहिनि, उहे अधो गच्छन्ति तामसा। उहे नरकनि में ॾाढे दुखनि भरे नरकनि में वेंदा आहिनि ऐं ख़राब ख़राब जूणनि में वेंदा आहिनि। इहे वचन श्री कृष्ण भगवान गीता में चया। हाणे अगरि कंहिं इहो श्लोक ॿुधो पढ़ियो हूंदो त उहो उनखे सम्झी वेंदो न त कलयुग आहे। हे जेके असांखे ज्ञान था ॿुधाइनि, हे त ॿिनि टकनि जो बि कोन्हे। हे त नरक था वठी वञनि असांखे। इहो कहिड़ो हिसाबु किताबु आहे, इहो कहिड़ो कानून आहे? इंसान केॾा बि सुठा कर्म करे त ठीकु आहे, हलो इंसान ठहे, भॻवान खे पाए, ऐं केॾा बि ख़राबु कर्म करे त उहो इंसान ई बणे। इहो काथो जो इंसाफ़ु आहे भाई? औरंगजेब जंहिं अहिड़ा पाप कया, लखनि खे धर्म परिवर्तन करायो, साहबजादनि जी चइनि जी हत्या कराए छॾी, हाँ, एॾनि खे माराए छॾियो, छा उहो इंसान बणण जे लाइक़ु आहे? पतो न आहे। उहो लखे करोड़े साल उहो गंदी जूणनि में हूंदो, काथे सूअर ठही वेठो हूंदो नालीअ में, या जलंदो हूंदो नरक में, उहो काॾो माण्हू बणी सघंदो? चओ हरे राम। कमाल आहे, कुझु बि चई था छॾनि। वॾा वॾा राष्ट्रपति तक उन्हनि खे सम्झनि कोन था। अहिड़ा बि आहिनि भूतपूर्व जेके अधर्म खे धर्म सम्झी वेठा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन करे घर में गीता रखो भाई, पढ़ो, भॻवान जा शास्त्र रखो, पढ़ो। हाँ, केॾा ख़र्चा कंदा आहियो? रखो त सही। रखंदो त पढ़ंदो, रखंदा ई न त काॾो पढ़ंदो तव्हां? ॿुधो, यूट्यूब में बि सभु अची विया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त चवण जो अर्थ एतिरो आहे कि असांजे बाबा जन ॻायो आहे
उन्हें भी वचनन में चयो आहे पंहिंजे कि इन्हनि जो पालन कयो भाई। हाँ, अॼु खां मान लो हिन जीवन में जेसि ताईं थियो नशो थियो, हिकु हिकु नशे जे घूंट में कई जीवाणुनि जी हिंसा थींदी आहे। साधक संजीवनी में लिखियलु अथव जेको बि नशो ठहंदो आहे करोड़नि जीवन खे मारे करे उन मों ई उहा शराब ठहंदी आहे, उहे गुटका ठहंदा आहिनि, उहे नशा ठहंदा आहिनि। त तव्हां कहिड़ी दया कई? ये न सोचो नशो करण वारा जीव हिंसा न कंदा आहिनि, करोड़नि जीवन जी हिंसा थींदी आहे, लिखियलु अथव। त असांजे सतगुरनि गायो, दया चाहिए तो दया करते रहना, दया चाहिए तो दया करते रहना, खुशी चाहिए तो खुशी देते रहना, खुशी चाहिए तो खुशी देते रहना, हरि चाहिए तो भजन करते रहना, हरि चाहिए तो भजन करते रहना, तू संतों से मिलके जतन करते रहना, तू संतों से मिलके जतन करते रहना, कभी तो मिलेंगे वो बाके बिहारी, कभी तो मिलेंगे वो बाके बिहारी, इसी चाह में तू गुजर करते रहना, इसी चाह में तू गुजर करते रहना, इसी चाह में तू गुजर करते रहना, इसी चाह में तू गुजर करते रहना। श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण भवतारायण, लक्ष्मी नारायण भवतारायण, सत्यनारायण श्रीमन नारायण, सत्यनारायण श्रीमन नारायण, तुझ में नारायण मुझ में नारायण, तुझ में नारायण मुझ में नारायण, देते नारायण लेते नारायण, लेते नारायण लेते नारायण, माता नारायण पिता नारायण, माता नारायण पिता नारायण, सतगुरु नारायण नारायण नारायण, सतगुरु नारायण नारायण नारायण, ओ श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, नारायण 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 भजो रे, नारायण हर नारायण नारायण भजो रे, नारायण 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 भजो रे, ओ नारायण 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 भजो रे, श्याम सुंदरा मदन गोपाला, श्याम सुंदरा मदन गोपाला, सच्चिदानंदा राधे गोपाला, सच्चिदानंदा राधे गोपाला, गोपालना गोपी गोपालना गोपी गोपालना भजो रे, गोपालना गोपी गोपालना गोपी गोपालना भजो रे, नारायण 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 भजो रे, ओ नारायण 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 भजो रे, राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल
राधे 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 मधुसूदन राधे 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 मनमोहन राधे 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 दशराज राधे 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 ब्रजराज राधे 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 श्री माधव राधे 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 मनमोहन राधे 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 मुकुंद राधे 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 केशव राधे 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 कान्हा राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 आवाज राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी श्याम सुंदर जगत गुरु भगवान की जय। हरि ओम हरि ओम भई परापत मानुख देहुरिया गोबिंद मिलन की एह तेरी बरिया अवर काज तेरे किते न काम मिल साध संगत भज की बलना हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे।